काका मुझेरी उन कम में तू जो केर साथ ॾिए न ॾिए पर मां तो सां गॾु आहियां। लाउती तू ऐं मां थियासीं न दणगा यादि मुझेरी ताॾे असां टिबा ॻाल्हि वांदनि जी कोन्हे, ॻाल्हि आहे पंहिंजे औलाद जे सुख लाइ, पंहिंजे बचनि जी भलाईअ लाइ असांखे पंहिंजी ज़िंदगीअ में इहो कमु करणो पवंदो। असांजी सॼी ज़िंदगी ॾुकार में गुज़री वई आहे। छा असां पंहिंजे औलाद खे बि उन्हनि सूरनि में छॾियूं हलिया वञूं? उन्हनि जे लाइ कुझु न कुझु सोचणो पवंदो मुझेरी, जेके ॾुखनि में असां ॾींहं गुज़ारिया आहिनि। मुझेरी मां पंहिंजे पुट जे करे इहा जंग ज़रूर विढ़ंदुसि। मां बि पंहिंजे बचनि जे लाइ मुझेरी सां गॾु आहियां। सुमर सिर्फ़ तोखे ऐं कांडेरे खे न पर सभिनी खे पंहिंजे बचनि जे सुख लाइ इहा जदोजहद करणी पवंदी। पोइ ॾिसूं त उहो कहिड़ो जवाबु थो ॾे। इन में सभिनी जी भलाई आहे चाचा मुझेरी, पोइ बिजार पोइ कीअं हटंदो? मां हिकिड़ो ॿियो बि कमु कयां थो। सुभाणे हिकिड़ो ख़त लिखी आला हुकाम ॾे रवानो थो कयां ऐं ख़त में इहो लिखंदुसि त खुदारा असांजे बारे में बि सोचियो ऐं असांखे सख़्तु कदम खणण ते मजबूर न कयो वञे। पाणीअ जो हिकिड़ो नालो खोटराए असांखे ॾिनो वञे, इहा असां सां भलाई कई वञे। जेकॾहिं तव्हां ईअं न कयो त पोइ असां गॾिजी एहतजाज कंदा ई कंदासीं ऐं आख़िरी दम ताईं वढ़ंदासीं। पप्पा ही त मुसीबत आहे, असांखे उन्हनि जी मुसीबत में मदद करणु खपे। हा बाबा, पुट मोर हिकु ख़ुददार क़िस्म जो माण्हू आहे। जेकर तूं हुनजी मदद करणु चाहींदी न त हुनजी पघार वधाए छॾ। पप्पा हुनजी पघार घणी हुजणु खपे? मैडम मूंखे 1500 ॾींदा आहियो, मोर खे खणी सर 2000 ॾिजो। 2000 में छा थींदो? ॾुकार जे सतायल आहिनि वीचारा, हुननि जो पूरो वेड़ो बुखों पियो काटे, मजबूर आहिनि ऐं 15-20 माण्हू आहिनि। जेकॾहिं हू हल्के मां हल्को खाधो खाइनि न त बि 15-20 हज़ार जॾहिं हुननि खे हुजनि। छा मैडम मोर खे तव्हां 15 खां 20 हज़ार ॾींदो? हुननि जी जेके मजबूरियूं आहिनि न त उन्हनि लाइ ही 15-20 हज़ार बि थोरा आहिनि ख़ातिम। पहिरियां ॾिसूं था त मोर असांखां घणा पैसा थो घुरे। पप्पा पोइ उन हिसाब सां असां मोर जी मदद कंदासीं। मैडम जेकॾहिं उते वस थी न त पोइ मोर कॾहिं बि वापसि न ईंदव। उन करे मैडम मां चवां थो उनखे ओतिरा पैसा ॾियो जो वरी उहो लाहे बि सघे। ख़ादिम उन तरफ़ जेके बि पैसा रहंदा न तोखे लाहिण जी का बि ज़रूरत नाहे। बाबा तूं हिनखे छॾ। तव्हां जेकॾहिं ग़रीब जी मदद करणु चाहियो था त वरी हुनजी मदद खे असां सम्झंदासीं त असां खेर घड़ी छॾ। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।